मां त सिंध जी ॻाल्हि कंदुसि, सॼी सिंध जी ॻाल्हि कंदुसि। सॼी सिंध में अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे, बदतर आहे। असां वटि त आहे शिकारपुर जेकबाबाद ॾिसो वञी, लाड़काणो ॾिसो, मीरपुर माथेलो ॾिसो, सखर ॾिसो, नवाबशाह ॾिसो, नूशहरो, जिते किथे तबाही ऐं बर्बादी आहे। छो आहे? पहिरियां मां तव्हांखे इहो ॿुधायां त छो आहे। जेके साहबान हिते अचनि था पोस्टिंग वठी SSP या जेके अमन अमान सां वास्तेदार आहिनि, उते बाक़ाइदे टेंडर जीअं हलंदो आहे न, तीअं टेंडर जी ॿोली थी हले त जेको घणे खां घणा पैसा ॾिए थो उन खे हिते पोस्ट कयो थो वञे। पोइ जेको पैसा ॾेई ईंदो त हिते पैसा वठंदो आहे न। मां बि वज़ीर रहियो आहियां न, मुंहिंजे वक़्त में ॿुधायो त कंहिं माण्हू कंहिंखां पैसा वरिता या मां कंहिंखां पोस्टिंग ते पैसा वरिता। असां मेरिट ते रखंदासीं ऐं हुनखे अकाउंटेबल कंदासीं। सोनारनि जो दाड़ो लॻो दादू में, मां चीफ मिनिस्टर हुयुसि, मूंखे सोनारनि जी चयोसीं असांजो पौणा 2 करोड़, तंहिं ज़माने में पौणा 2 करोड़ तमामु घणा पैसा हुआ। कि मां 97 जी ॻाल्हि थो कयां। मां DIG कमिश्नर SP DC खे घुराए वेठा, अञा कुझु आहिनि, कुझु रिटायर थी विया आहिनि। मां चयोमांनि जेकॾहिं हफ़्ते जे अंदरि हे धाड़ो मूंखे तव्हां वापसि न कयो त भराईंदोसांव बि ऐं सस्पेंड बि कंदोसांव ऐं मथे लिखंदोसांव त हिनखे डिसमिस कयो। हफ़्ते जे अंदरि मिलियो, घुराए सोनारनि खे चयुमि त सामान तव्हांखे मिलियो आहे या न मिलियो आहे? चयो मिलियो। इहा रिट आहे, गवर्नमेंट जी रिट न हूंदी। मुंहिंजे हूंदे मां वेठो आहियां, तव्हांजे अॻियां वेठो आहियां त चीफ मिनिस्टर हुयुसि, फेडरल मिनिस्टर हुयुसि। अमन अमान छा हो? कंहिंखे हुई हिमत जे कंहिंजे घर में वञे धाड़ो? हे मिलिया वेठा आहिनि न, हेतिरी चोरनि सां गॾु आहिनि, पैसा था वठनि, पुलिस सां गॾु पैसा था वठनि। अमन अमान कीअं बहितर थींदो जॾहिं तव्हां पैसा वठी पोस्टिंगूं कराईंदो